ही मुर्गा फार्म आहे, सरकारी मुर्गा फार्म। हिते जंहिंजी आमदनी घटि हुजे उनखे ट्रेनिंग ॾींदा आहिनि हिते त मुर्गा पालो तव्हां, ऐं पोइ हिनखे हिकु महीने मुर्गे जी खुराकी ऐं 20 खनि मुर्गा बि ॾींदा आहिनि फ्री में। त ही सरकारी आहे, हिते सभु सुविधा आहे, सुठी रीति सां मुर्गी पालन थींदो आहे। हिते ॾिसो जानवर बि ख़ुशि था रहनि, हिते कुता बि रहंदा आहिनि, हिननि खे खाइण पीअण सभु मिली वेंदो आहे, हिते पाणी जी सुविधा आहे, सभु आहे। मुर्गा फार्म जे क़रीब क़रीब पिया घुमंदा आहिनि, त हिननि खे बि अंदरां खां ॿाहिरि न कढंदा आहिनि। कुतनि जो परिवार आहे, 2-3 कुता आहिनि, त हिननि जो परिवार आहे हिते। हिननि खे खाइण पीअण जो बि सुठो मिली वेंदो आहे। जेके बि टुटियल ईंडा या वग़ैरह निकिरंदा आहिनि त हिन कुतनि खे खाराए छॾींदा आहिनि। ऐं जीअं कोई मुर्गी मरी थी वञे या मुर्गो मरी थो वञे त हिनजो हिते पोस्टमार्टम थींदो आहे हिन संस्था में, ऐं पोइ हिन मरियल मुर्गे या मुर्गीअ खे हिन कुतनि खे खाराए छॾींदा आहिनि या त दफ़नाए छॾींदा आहिनि। मतिलबु